अवां जे आॾो बिना कई देर जी टाइम की किल्लत की वजह से अॼु जी बाबरकत रूहानी महफ़िल में तव्हांजे असांजे साम्हूं जेका शख्सियत तशरीफ़ फरमा थी आहे, जय हस्ती जो खुसूसी खिताब है अज की बाबरकत महफिल में शीर ज़ुबान हजरत अल्लामा मौलाना शेर दिलबर साईं मोहम्मद अल मारूफ मिठल साईं करमी दामत बरकतुहुल आलिया के अज जी ही दुआनी बाबरकत महफिल में अचन से दिल की गहराइन से भलीकार और मोस्ट वेलकम पेश कयूं था। अजीज़ान मन इंशाअल्लाह थोड़े ही मिनटन में ताई असा एकड़े अदीम शान शख्सियत जै शख्सियत जा जिगर गोशा साहिबजादा तांजे असांजे सामू मौजूद आहिनि, उन्हनि जा लिखियल लफ्ज़ मुबारक ऐं साईं पाण भी बयान फरमाया, उहे लफ्ज़ तांजी खिदमत में पेश करे उन्हीं ही लफ्ज़न सां मां साईं जन के दावत खिताब पेश कंदुमि। तमामी दोस्त तां वेही रहो, बड़ी मेहरबानी थी तां तशरीफ़ रखो। अवां जे आॾो तमामी दोस्त जंहिं जंहिं खे सलाद ईंदी आहे मोहब्बत सां गॾी करे सलाद पढ़े तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। गमों ने जो घेरा है तुमको तो दुरूद पढ़ो, गर हाज़री की तमन्ना है तो दुरूद पढ़ो, अगर दुरूद पढ़ो ए मोमिनो करीने से हुजूर खुद ही चले आएंगे मदीने से। मोहब्बत सा पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दिल थोड़े हाथ खड़ी करे चो सुभान अल्लाह। जिनका लफ्ज़ आहिनि उहे कंहिं आम हस्ती जा लफ्ज़ न आहिनि, उहे लफ्ज़ आहिनि महबूब मुर्शिद करीम सोने दिलबर साईं जा लिखियल लफ्ज़ आहिनि। हमारी खिदमत में पेश कयो समाज फरमायो उन्हीं लफ्ज़नि सां मां साईं खे दावत खिताब पेश कयो। महबूब दुनिया में लख लेकिन दिल दार मदीने वारो वार। महबूब दुनिया में लख लेकिन दिल दार मदीने वारो वार। सोहना बि सवे थिया पर सभिनी जो सरदार मदीने वारो वार। सोहना बि सवे थिया पर सभिनी जो सरदार मदीने वारो वार। सब इंसानन में आला पर आहे नबियन जो बे इमाम हो। सब इंसानन में आला पर आहे नबियन जो बे इमाम हो। अक़सा में सबिहा सफ दर सफ महदार मदीने वारो वार। महबूब दुनिया में लख लेकिन दिल दार मदीने वारो वार।
सोहणा बि सवेठा पर सभिनी जो सरदार मदीने वारो ईमान सजे हिक झलक ॾिठी तंहिंते दोज़ख आहे हराम थियो ईमान सजे हिक झलक ॾिठी तंहिंते दोज़ख आहे हराम थियो उहो औखी ॾिसंदो कीन जो सालार मदीने वारो उहो औखी ॾिसंदो कीन जो सालार मदीने वारो महबूब दुनिया में लख लेकिन दिलदार मदीने वारो समझ में अचे थी तो जो सुभान अल्लाह महबूब जो दरजे वरतो कालहर न लोॾे ते सघंदी महबूब जो दरजे वरतो कालहर न लोॾे ते सघंदी ओ गरीब न गम कर हित हुत जो गम तार मदीने वारो महबूब दुनिया में लख लेकिन दिलदार मदीने वारो आखिरी मक्ते के अंदर आखिरी शेर के अंदर महबूब दिलबर साईं इरशाद साहब फरमाए समाज फरमा हथ खड़ी करे जो सुभान अल्लाह कोने दिलबर साईं के कारक जी आहे हथड़ो हबीब जी दामन में ओ कोने दिलबर साईं के कारक जी आहे हथड़ो हबीब जी दामन में रखे दामन जो तो नंग नंगी नंग दार मदीने वारो महबूब दुनिया में लख लेकिन दिलदार मदीने वारो